राजौरी में अगूणे ज़िले नाज़िम महर ग्रुप के अगवान हाजी खान महर अली अनवर खान महर जो यूसी बेरड़ी के मुख्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो। मुख्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि पारां हिमायत जो ऐलान। अगूणो ज़िले चेयरमैन सरदार हाजी खान महर मूमल जी माड़ी अरबाब कलादी बेरड़ी घरियो महर ऐं पांजरो समेत मुख्तलिफ़ इलाइक़नि में बल्दियाती इलेक्शन के हवाले से चूंड मुहिम जो आगाज़ कंदे कानर गॾिजाणनि खे ख़िताब कयो। मूमल जी माड़ी में महर ग्रुप के वर्कर मौला बख्श महर पारां कोठायल कानर गॾिजाणी में शिरकत बाद मीडिया से ॻाल्हाईंदे हाजी खान महर चयो त महर ग्रुप हमेशह अमन वारी सियासत कई आहे। असां पंहिंजे इलाइक़नि में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया जंहिं करे अवाम असां गॾु आहे। हुन चयो त मुख़ालिफ़ असांजे माण्हुनि मथां कूड़ा केस दाख़िल करे खेसि हरासमेंट करे रहिया आहिनि जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।